जो जन भरी तेहि बदन पसारा, कपि तनु कीन दुगन विस्तारा। 16 जोजन मुख ते ठयऊ, तुरत पवन सुत 32 भयऊ। तुलसीदास बाबा चवंता की सुरसा माता योजन भर यानी कि 4 कोस में पंहिंजे मुंह के फैलाए छड़ियो आहे। तॾहिं हनुमान जी पंहिंजे शरीर के उन्हें 4 कोस सां बीणो करे छड़ियो यानी कि दुगनो करे छड़ियो। उन्हनि त पोइ दुगना सुरसा माता त पोइ 16 योजन जो पंहिंजो मुख कयो। पहिरीं त उन्हें 4 कोस जो मुख कयो हो। हनुमान जी पंहिंजे शरीर के 8 कोस जो करे वरतो। उन्हें का पोइ त सुरसा भी किथे मञण वारी हुई। उन्हें 16 योजन जो पंहिंजो मुख कयो। हनुमान जी भी न मञण वारा हुआ। उन्हनि भी बीड़ो करे छड़ियो पंहिंजे शरीर के यानी कि 32 योजन 32 योजन जो करे छड़ियो पंहिंजे शरीर के। प्रभु श्री राम जी अंतर प्रेरणा सां हनुमान जी चयो कि हे सुरसा माता वठ तू मुखे हाणे खाए छड़। इए चेंदे पंहिंजे शरीर जो विस्तार सुरसा जे मुख सां जाम वडो बीड़ो करन पिया हनुमान। ऐं हाणे सुरसा भी न मञण वारी आहे त पोइ पंहिंजे मुख के ॿियो वधीक वडो पई करे। ऐं 1 योजन आकार जो रूप कॾी 4 योजन कॾी 8 योजन कॾी 16 त कॾी 32 योजन जो पंहिंजो मुख पई धारण करे। ऐं हनुमान जी भी घट कान आहिनि। उन्हनि हर मर्तबा सुरसा सां बीड़ो पंहिंजो शरीर जो आकार करे वरतो आहे। ऐं हींअर सुरसा 16 योजन यानी कि 16 योजन जो पंहिंजो मुख ठाहियो आहे त हनुमान पंहिंजे शरीर के बिल्कुल डबल 32 योजन जो करे वरतो आहे। जय श्री राम। जप हनुमान जय श्री राम।